बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां मुनव्वर आलम। तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर। अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे उहो इंतहाई अहम नौईअ जी जेका टेक्निकल डिबेट आहे, ख़ासि तौर ते क़ौमी असैम्बली जे हवाले सां, रूल्स जे हवाले सां, कॉन्स्टिट्यूशन जे हवाले सां, इन ते असां डिबेट कंदासीं। सियासी हलचल जो हिकु महीनो मुकमल थी वियो आहे। 8 मार्च ते जेका रिक्विज़िशन फाइल कई वई हुई क़ौमी असैम्बली में, बेतमादी वारी रिथ जेका अपोज़िशन दायर कई हुई, उन खां पोइ जेका सिचुएशन सियासी सूरत हाल डेली बुनियादनि ते, रोज़ाना जी बुनियाद ते जेका तब्दील थी रही आहे, उन ते असां तव्हांखे अपडेट डेली जी बुनियाद ते कंदा आहियूं। अॼु हिकु महीनो पूरो थी वियो, 8 मार्च खां 8 अप्रैल ताईं। अॼु असां हिकिड़े महीने में दाख़िल थिया आहियूं। पॉलिटिकल अनस्टेबिलिटी असां हिनखे चवंदासीं त सियासी अदम इस्तेहकाम आहे। ऐं हिन हवाले सां कल्ह जेको डिसीशन, हिकिड़ो तारीख़ी डिसीशन आयो सुप्रीम कोर्ट जी तरफ़ां डिप्टी स्पीकर जी रूलिंग जे हवाले सां, ऐं जेका डायरेक्टिव्स इशू कया विया, जीअं हिदायतूं जारी कयूं वयूं, जीअं मुख़्तलिफ़ शयुनि खे, मुख़्तलिफ़ हुकुमनि खे कलदम करार ॾिनो वियो, उन खां पोइ छा सूरत हाल आहे, उन खां पोइ हुकूमत छा सोची रही आहे, ऑपोज़िशन जी छा स्ट्रेटजी हूंदी। सुभाणे इजलास थींदो, बेतमादी वारी रिथ ते, ऐं डायरेक्टिव्स बिल्कुलु क्लियर आहिनि सुप्रीम कोर्ट जा त न सिर्फ़ु क़ौमी असैम्बली में बेतमादी वारी रिथ ते वोटिंग थिए, उन खां पोइ लीडर ऑफ द हाउस जे लाइ वोटिंग बि थिए। उन जे हवाले सां बि डायरेक्टिव्स मौजूदु आहिनि। छा इहा जुरिस्डिक्शन आहे? आर्टिकल 69 बिल्कुलु ग़ैर मुयसर आहे। सुप्रीम कोर्ट इहा करे सघे थी। छा इख्तियारात आहिनि ऐं इन ते हुकूमत जी स्ट्रेटजी छा हूंदी? छा हुकूमत को अहिड़ो इक़दाम खणंदी जेको अगेन को गैर आइनी हूंदो या चैलेंजेबल हूंदो, या हुकूमत प्रोसेस खे स्मूथली फॉलो कंदी? हिन हवाले सां अॼु असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे क़ानूनी माहिर सीनियर वकील बैरिस्टर शब्बीर शाह साहब असां सां मौजूदु आहिनि। सेनेटर इंजीनियर ज्ञानचंद साहब असांखे जॉइन कयो आहे, ऐं अपोज़िशन अॻूणो अपोज़िशन लीडर ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मेंबर सिंध असैम्बली फिरदौस शमीम नक़वी साहब असां सां मौजूदु आहिनि। शब्बीर शाह साहब, सभ खां पहिरियों तव्हांखे असां इंगेज कंदासीं, छो त आइनी मामिलो आहे, क़ानूनी मामिलो आहे, ऐं तव्हांजी राय हिन में अहमियत रखे थी। कल्ह जेको डिसीशन आयो, ऐं जंहिंमें सुप्रीम जेका अथॉरिटी आहे, पार्लियामेंट सुप्रीम आहे, उनखे डायरेक्टिव्स ॾिना विया, ऐं वाज़े डायरेक्टिव्स ॾिना विया, ऐं जेका रूलिंग हुई न सिर्फ़ु उनखे रद्द कयो वियो, उन खां पोइ जेका बि क़दम वज़ीर आज़म ऐं सदर खयां, उन्हनि खे बि रद्द करे कलदम करार ॾेई छॾियो आहे। छा था सम्झो त छा वाक़ई ओरिजिनली जेको डिसीशन आहे, आर्टिकल 95 रूल इस्तेमालु कयो आहे सुप्रीम कोर्ट, छा इहो एतिरो ई क्लियर आहे, एतिरो वाज़े आहे त सुप्रीम कोर्ट डायरेक्टिव्स ॾेई सघे थी स्पीकर खे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरां त तव्हां ॾाढो सुठो क्वेश्चन पुछो आहे। जेको तव्हांजो सवाल आहे कि अॼु तमामु बहस हले थी, ऐं PTI जो नैरेटिव इहो आहे कि सुप्रीम कोर्ट जी जजमेंट खां पोइ पार्लियामेंट्री सॉवरेनिटी या पार्लियामेंट्री जेकी सुप्रेमेसी आहे उहा इफेक्ट थी आहे। हाणे ॾिसो, असांजे मुल्क में पार्लियामेंट या अदलिया खां वधीक जेको सुप्रीम आहे उहो आहे आइन। कॉन्स्टिट्यूशनल सुप्रेमेसी आहे असां वटि। जज सुप्रीम कोर्ट भी जेकी कंहिं कानून खे स्ट्राइक डाउन कंदी आहे, पार्लियामेंट जो कानून हूंदो आहे, उनखे स्ट्राइक डाउन कंदी आहे, कलदम करार ॾींदी आहे, इन ग्राउंड ते कलदम न करार ॾींदी आहे जो सुप्रीम कोर्ट जो स्टेटस हाई आहे या सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट खां मथे आहे। सिर्फ़ इन ग्राउंड ते ॾींदी आहे कि सुप्रीम कोर्ट आइन जो कसम खायो आहे ऐं आइन खे रिस्टोर करण जो, त उन ग्राउंड ते कंहिं बि कानून अगरि आइन जे ख़िलाफ़ आहे या कोई बि एक्शन प्रेसिडेंट जो या स्पीकर जो आइन जी ख़िलाफ़ वर्जी करे थो, त सुप्रीम कोर्ट जी इहा ज़िम्मेदारी आहे कि आइन खे रिस्टोर कराए, आइन खे इन्फोर्स कराए। सो ही जेकी जजमेंट आहे ॾाढी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। तमामु तव्हांखे कल्ह बि मुबारक ॾिनी। इन जजमेंट खां पोइ रियली इन इट्स ट्रू सेंस आइन इन्फोर्स थिए पियो। सो आइन जी सुप्रीमेसी आहे, सुप्रीम कोर्ट जी सुप्रीमेसी न आहे, न ई पार्लियामेंट्री सॉवरेनिटी खे घटि कयो वियो आहे। शबीर शाह साहब, छा था सम्झो ही जेको डायरेक्टिव्स आहिनि, छा सुप्रीम कोर्ट हाणे इजलास जेको
घुरायो वियो आहे या प्रोलॉग इजलास हुयो, इहो जेको इजलास आहे हाणे सुप्रीम कोर्ट इन खे घुरायो आहे ऐं इन में एजेंडा बि सुप्रीम कोर्ट जो आहे, छा इहा प्रैक्टिस थींदी या हीअ हिकिड़ी मिसाल थी वेंदी त सुप्रीम कोर्ट इजलास घुराए ऐं एजेंडा बि ॾेई सघे थी? मुनवर साहब ॾिसो, सुप्रीम कोर्ट इहा डायरेक्शंस, एक्सप्रेस डायरेक्शंस इन करे ॾिनियूं आहिनि। हूअं त नॉर्मली अगर कोई आम केस हूंदो आहे या स्ट्रेट फॉरवर्ड केस जीअं हूंदो आहे, उन में सुप्रीम कोर्ट खे छड़ो कंहिं बि इलीगल या अनकॉन्स्टिट्यूशनल एक्शन खे कलअदम करार ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे। दैट्स इट, एवरीथिंग एल्स फॉलोज। ठीकु। सो अगर सुप्रीम कोर्ट हिते चए हा कि स्पीकर जी रूलिंग इज अनकॉन्स्टिट्यूशनल, the National Assembly is restored because the presidential order is also unconstitutional, that would have been the end of the matter. Naturally, even otherwise, उन जो इफेक्ट इहो हुजे हा कि जेकी असेंबली में वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जीअं पेंडिंग हुयो, उहो वाकई उतां ई स्टार्ट थिया। बट छो जो अनफॉर्चुनेटली पॉलिटिकल इमेच्योरिटी एतिरी आहे त सुप्रीम कोर्ट खे हर शइ ज़ेर ज़बर ब ज़बर ॿुधाइणी पई कि हाणे असांजे डिसीजन जो इफेक्ट इहो आहे कि जेकी वोट ऑफ नो कॉन्फिडेंस पेंडिंग हुई जंहिं ॾींहं ते, उहा इट विल बी डीम्ड टू बी पेंडिंग। नाउ इफ द सुप्रीम कोर्ट हैड नॉट सेड दैट, इवन अदरवाइज, दिस इज व्हाट वाज द ऑटोमेटिक एंड एक्सियोमेटिक इफेक्ट ऑफ द सुप्रीम कोर्ट जजमेंट कि अगर का शइ अनकॉन्स्टिट्यूशनल आहे त उहा इट विल बी डीम्ड टू बी पेंडिंग ऑन द डे व्हेन इट वाज टेकन बिफोर द पार्लियामेंट। तव्हांजो पॉइंट अची वियो हिन में। हाणे पॉइंट अची वियो हिन में। व्हाट डू यू थिंक हुकूमत खे कहिड़ा कहिड़ा ऑप्शन मौजूदु आहिनि? हिकु त ऑप्शन आहे त रिव्यू, ॿियो जेको ऑप्शन डिस्कस में आहे त प्रेसिडेंशियल को ऑर्डर। छा तव्हां सम्झो त पहिरियों त रिव्यू ऐं पोइ प्रेसिडेंशियल ऑर्डर, छा हिन जी पोजीशन थी सघंदी हिन ऑर्डर खां पोइ? ॾिसो, रिव्यू हर गवर्नमेंट जो, हर हिकु इंसान जो आईनी हक़ आहे। रिव्यू गवर्नमेंट फाइल करे सघे थी, करणु चाहे त बिल्कुलु कंदी। उनखे सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुक्म ते नज़रसानी करे सघे थी। बट लुकिंग एट द मेरिट्स ऑफ द केस, लुकिंग इन द मैनर इन विच अ यूनानिमस डिसीजन हैज कम, वेरी डिफिकल्ट। रिव्यू तमामु मुश्किल आहे ऐं रिव्यू सां को फ़ाइदो गवर्नमेंट खे इन करे कोन थींदो अनलेस सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले खे सस्पेंड करे पेंडिंग रिव्यू, जेको तमामु मुश्किल आहे। इहो थी वियो रिव्यू। जेकी तव्हां ऑर्डर जी ॻाल्हि कई, प्रेसिडेंशियल ऑर्डर, यू मीन प्रेसिडेंशियल ऑर्डिनेंस या ऑर्डर? सेट असाइड करे सघे थी डिसीजन खे सुप्रीम कोर्ट के, ख़ासि तौर ते पार्लियामेंट वारे मैटर में? ॾिसो, इन शइ खे तमामु गौर सां सम्झण जी कोशिशि कजो ऐं मुंहिंजी ओपिनियन खे मथां ग़लति न को वठे। आईनी तौर ते पार्लियामेंट वटि इहो अख़्तियार आहे ऐं प्रेसिडेंट वटि इहो अख़्तियार आहे कि कंहिं बि सुप्रीम कोर्ट जी जजमेंट खे सेट असाइड करे सघे थो प्रेसिडेंट। ठीकु आहे। पर हिन केस में अगर प्रेसिडेंट सेट असाइड कंदो त दैट presidential ordinance will again be struck down by the Supreme Court. Okay. Unless तहां उहो कानूनी डिफेक्ट रिमूव नथा कयो, तेस ताणी तहां सुप्रीम कोर्ट जी जजमेंट खे अंडू नथा करे सघो। You have to remove the defect pointed out by the judgment. Okay. तो मतलब इहो त सिचुएशन ॾुखी आहे। शब्बीर शाह साहब खां पोइ असां हुकूमती पॉइंट छा आहे? फिरदौस शमीम, सुभाणे अगर वोट न थींदो, दैट विल बी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट। ऐं उन खां पहिरियों प्रेसिडेंशियल ऑर्डर अची वियो त? अगर प्रेसिडेंशियल ऑर्डर पहिरियां अची वियो त हू पंहिंजे पाण खे कंटेम्प्ट खां बचाए वेंदा। But that will be going towards a clash of institutions if that happens. Definitely उहो जेको फवाद चौधरी साहब कल चयो त हिकिड़ो आइनी बहरान थींदो ऐं ॿ इदारा आमू साम्हूं अची सघनि था। फिरदौस शमीम नकवी साहब, आपने गुफ्तगू सुनी और टेक्निकल गुफ्तगू हमने इसलिए अर्ली कर ली ताकि एक पिक्चर क्लियर हो जाए। क्या ऑप्शन हैं? ऑप्शन हमने डिस्कस भी किए हैं। क्या सोच रही है आप? जी मेरा पॉइंट आ गया। मुझे हिंदी इतनी समझ में भी आती है। जी क्या साहब जिस पॉइंट को मिस कर रहे हैं वो ये है कि मैं हैसियत वजीर आज़म अपनी मुल्क एक बागदौड़ ऐसे अशखास को नहीं दे सकता
जिनके ऊपर मैं इल्जाम लगा रहा हूं कि वो गद्दार है। ओके। जो एक बैरूनी मुल्क जो पाकिस्तान में साजिश कर रहा है, उसके साथ मुल्क के हुकूमत वक्त को गिराने की कोशिश कर रहे हैं। ओके। ये सूरत हाल हमारी तरफ से है। जो सूरत हाल सुप्रीम कोर्ट के सामने आई थी, उसमें सुप्रीम कोर्ट ने उसकी के स्पीकर को तो बुला के पूछा नहीं कि बरादर मोहतरम, जनाब डिप्टी स्पीकर साहब, आपने ये जो रूलिंग दी है किस बुनियाद पे दी है? क्या ये लोग, आपके पास कोई सबूत है इनकी गद्दारी का जो आपने चार्ज लगाया है, या आपने वैसे ही इस्तेमाल कर लिया? हुकूमत की तरफ से ये तो तो बहुत सारे लगता लोग ये पेश है। हुए, हुकूमत की तरफ से तो बहुत नहीं। सारे लोग पेश हुए ऑन बिहाफ ऑफ गवर्नमेंट, वजीर देखिए, आजम, सदर। रूलिंग जिस शख्स ने दी और जिसके बिहाफ पे दी डिप्टी स्पीकर और बिहाफ ऑफ द स्पीकर। ठीक है। उनको तो नहीं बुलाया, ओके। वजीर आजम को नहीं बुलाया, बिलावल को बुलाया, शहबाज को बुलाया। एक है रिप्रेजेंटेटिव, वो जो सवाल और जवाब है, मैं ये समझता हूं कि हैसियत हुकूमत ये बहुत अहम नुक्ता है कि क्या आप गद्दारों को मुल्क की बागदौड़ दे सकते हैं? अगर हम उन्हें गद्दार समझते हैं, हम तो नहीं दे सकते। तो ये तो अगर वो गद्दार, अगर हमारा ये समझना गलत है, तो ये कोर्ट कहे कि आप गलत समझ रहे हैं। तो पहले ये क्लियर होना चाहिए, आपका पॉइंट ये है कि पहले ये क्लियर होना चाहिए। जब तक इस बात का फैसला ना हो कि इस मुल्क में जो इस वक्त हुकूमत वक्त कह रही है, ठीक है, वो हुकूमत वक्त सियासत कर रही है या दर हकीकत आपका पॉइंट बिल्कुल क्लियर है। फिर दोस्तों, हम बात कर रहे हैं फैसले की बाद की सिचुएशन की। ये आपने सिचुएशन उस वक्त की बताई है। अब हम यहाँ खड़े हुए हैं, जी समझ गया आपकी बात। अब हम यहाँ खड़े हुए हैं कि क्या आपकी स्ट्रेटेजी होनी चाहिए। मैं आपसे आपकी बात समझ गया। मैं पहले जो अपनी इस्तदा थी जी वो आपके नाजरीन को समझाना चाह रहा। गुड। अब ये सूरत हाल है कि सुप्रीम कोर्ट का फैसला आ चुका है। ठीक है। और हम समझते हैं कि सुप्रीम कोर्ट ने वो चीज जो इस पूरे सिलसिले की बुनियादी चीज है, उसके ऊपर उन्होंने रोशनी नहीं डाली। उन्होंने इस गद्दारी के चार्ज के ऊपर कोई कमेंट नहीं दिया। उन्होंने उसके फैक्ट्स ऑफ द मैटर में नहीं गए। ठीक है। और यही हमारी इंशाल्लाह रिव्यू होनी चाहिए। रिव्यू होगी। एक ऑप्शन तो आपने दे दिया, कि आप रिव्यू में जा सकते हैं। दूसरा ये रिव्यू है। दूसरी चीज ये है, आप कहीं भी कानून, जितना फैसला मैंने पढ़ा है, ये कहा है कि इसी सेशन को ये प्रोरोग नहीं हो सकता जब तक वोट नहीं हो। लेकिन ये भी नहीं कहा कि वोट जो है वो फौरन हो। इस सेशन में होने की बात है, तो सेशन चल सकता है आगे। उन्होंने तो कहा कि 10 बजे आप इजलास बुलाएं और आप वोटिंग कराएं बाकायदा, और उसके साथ साथ लीडर ऑफ द हाउस के इंतखाब करा के आप हाउस बंद करेंगे। जी, इसी इजलास में दोनों वोटिंग होगी। वोट ऑफ नो कॉन्फिडेंस की भी वोटिंग, और लीडर ऑफ द हाउस भी चुना जाएगा। लीडर ऑफ द हाउस भी। लेकिन ये कहीं नहीं कहा कि ये जो है 10:55 पे होगी। ओके, ठीक है ना? ठीक है। मैं पूरी डिबेट खोल सकता हूँ उस पे, ये लेटर गेट के ऊपर। और इस लेटर गेट के ऊपर सारे बयानात भी आ सकते हैं, तकरीरें भी आ सकती है, सब कुछ आ सकता है। ठीक है। शब्बीर शाह साहब, आप कुछ कमेंट करना चाहियो था, छो तो तव्हांखे थोरो वञिणो आहे, इन करे तव्हांखे असां इहो रिलैक्सेशन ॾियूं था। ज्ञानचंद ऐं काशिफ निज़मानी साहब असां सां हूंदा। न, मां बस नक़वी साहब जी ॻाल्हि ते कमेंट करणु चाहियां थो कि बिल्कुलु जीअं साईं चयो, साईं जो आईनी हक़ आहे कि रिव्यू फाइल थी सघे थो। ऐं इहा ऑब्जर्वेशन भी तमामु इंटरेस्टिंग आहे कि सेशन जेको आहे उहो, छो जो सेशन मीन्स सेशन कैन लास्ट फॉर 3 days और 4 days एज लॉन्ग एज इट इज वन सेशन। उहो जेको थी सघे थो, पर उन सां को फ़ाइदो कोन थींदो। मतिलबु वोटिंग तो उन महिल थी वेंदी आहे, उन्हनि खे अनाउंस करणो। इहो सेशन जो उहो ई ॾींहुं काउंट थींदो
तव्हां ही जेका रूलिंग आहे जॾहिं हू उन्हनि रिवर्स कई आहे हर सिचुएशन, त इहो लास्ट डे जेको लास्ट डे हुयो हिन रिक्विजिशन खे कंप्लीट करण जो, तव्हां सम्झो था उहो ई डी काउंट थींदो? डेफिनेटली, पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो न, साईं माशाल्लाह तमामु साईं खे मां ॿुधो आहे पहिरियां बि, तमामु नॉलेजेबल आहे एंड आई एम तमामु नॉलेज रखंदो आहे साईं, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे कि तव्हां हिकिड़े सेकंड लाइ लीगैलिटीज़ खे छॾे ॾियो। लुक एट हाउ ब्रिटिश पार्लियामेंट कीअं ऑपरेट कंदी आहे। असांजो पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ गवर्नमेंट आहे। अगरि कैबिनेट जो हिकिड़ो बिल कैबिनेट मूव कंदी आहे, असेंबली में अगरि उहो टर्न डाउन थिए थो हिकिड़ो बिल, the prime minister requires a vote of confidence from the house of commons. ठीक आहे, हिन में क्लियरली तव्हां वटि मेजॉरिटी न आहे त ही थोड़ी सी स्पोर्ट्समैन स्पिरिट हुजणु घुर्जे, थोड़ी मतिलबु लीगैलिटीज़ में त ख़तम थी वियूं, हाणे पॉलिटिकल एथिकल ऐं मोरालिटी जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, त आई थिंक उहा शइ न विसारणु घुर्जे। ठीकु आहे न, ऐं ऑपोजिशन बाक़ाइदा ऑपोजिशन जो किरदार अदा करणु घुर्जे। इलाही शयूं आहिनि सुभाणे नैब जे चेयरमैन जी ज़रदारी साहब बि ऑफर ॾिनी आहे। बिल्कुलु, थैंक यू शबीर शाह साहब। Thank you, sir. May I take your leave if it doesn't look bad with the guests, with everyone's permission? I know you have to go somewhere. Thank you very much, शबीर शाह साहब पंहिंजो पॉइंट ॾिनो। सेंटर ज्ञानचंद इसरानी साहब, सेंटर ज्ञानचंद साहब, तव्हां इहो सॼी गुफ़्तगू ॿुधी आहे, छा तव्हांजो ऑप्शन आहे त छा हाणे इहा जेका सिचुएशन आहे इहो एज़ सून एज़ कंक्लूड थियणु खपे, इन सां जेको बहरान आहे, ऐं छा तव्हां सम्झो था त ॿई इदारा अञा तव्हां हिन खे थोरी अॻिते खणी वेंदो, सिचुएशन खे हुकूमत खणी वेंदी, त छा ॿई इदारा आम्हूं साम्हूं थी वेंदा? आउं सम्झां थो त कॉन्स्टिट्यूशन बिल्कुलु वाज़ह आहे। ऐं शबीर साहब जे जेके बि दलील ॾिना, जेका बि ॻाल्हियूं कयूं, उन सां मुतफ़िक़ आहियां, पर ही जेको चयो थो वञे त इहो चयो कोन्हे वियो त हिन इजलास खे केतिरा ॾींहं हलाए सघिजे थो, पर कॉन्स्टिट्यूशनली आर्टिकल 95 चए थो त इहो सॼो प्रोसेस 21 ॾींहंनि जे अंदरि पूरो करणो आहे। ठीकु आहे, जंहिंखे हाणे महीनो थी चुको आहे। ठीकु आहे, सो 14 ॾींहं हिकिड़ा रिक्विजिशन जे लाइ उहे वठी पिया सघनि। तंहिंखां पोइ 7 ॾींहंनि जे अंदरि इहो वोटिंग जो प्रोसेस पूरो करणो आहे, त उहे 7 ॾींहंनि खां मथे थी चुका आहिनि। त आउं सम्झां थो त कॉन्स्टिट्यूशनली हिननि वटि को बि रस्तो कोन्हे बचियो जेको सुभाणे वोट तरफ़ न वञनि। जेकॾहिं न वेंदा त कंटेम्प्ट बि थींदो, ऐं कॉन्स्टिट्यूशन जेको हिननि खे सज़ा नाहे मिली आइन जी इनाराफ़ी जी, उहा हिननि ते सज़ा बि थी सघे। पर ज्ञानचंद साहब, तव्हांखे नथो लॻे त घणी इदारो आहे? ज्ञानचंद साहब, तव्हांखे नथो लॻे त सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में जेका डायरेक्शन ऐं डायरेक्टिव्स जारी कया आहिनि उहो रूल आउट कनि था आर्टिकल 69 खे, ऐं उन शेल्टर खे जेको स्पीकर खे ऐं सुप्रीम अथॉरिटी यानी पार्लियामेंट खे हासिलु आहे? तव्हां नथा सम्झो त सुप्रीम कोर्ट न सिर्फ़ु इजलास घुरायो आहे, इजलास जो एजेंडो उन्हनि तय कयो आहे ऐं डायरेक्टिव्स जारी कयूं आहिनि स्पीकर खे, जेका हिकिड़ी डिक्टेशन त मां न चवंदुमि, पर उहो क्लियर डायरेक्टिव्स आहिनि, त ईअं डायरेक्ट तव्हां सम्झो था त हीअ त पोइ हिकिड़ी मिसाल थी वेंदी? न, मुंहिंजी नज़र में ईअं कोन्हे, छाकाणि त हिननि ब्रीच कयो आहे आर्टिकल 95 जो। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे त 95 जेको आर्टिकल आहे उन ते उन जे रूह मुताबिक़ अमल कयो वञे। उन जे करे चयो त जिते तव्हां उन जो ब्रीच कयो आहे उतां ई उहो प्रोसेस शुरू थियणु खपे। हाणे आर्टिकल 95 ते अमल करण जो मसइलो आहे। जॾहिं आर्टिकल 95 ते अमल नथो थियनि प्रोसेस में हुयो त स्पीकर खे बि अख़्तियार न हो, छाकाणि त हुनखे उहो प्रोसेस ते पूरो करणो हो, त हू कंहिं बि सूरत में हुनखे रिजेक्ट करे। ऐं तंहिंखां पोइ जॾहिं हू वज़ीर आज़म जॾहिं नो कॉन्फिडेंस मोशन जी तलवार हुन ते लटकियल हुई, त हू असेंबली जो ॾेई। ज्ञान साहब, इहा डिबेट थी हुई ऐं उन में प्रेसिडेंट ऐं प्राइम मिनिस्टर जेको वकील हुया उन्हनि इहा शइ चई त जेका आर्टिकल 95 में लिखियलु आहे त हीउ प्रोसेस मुकमल करिणो आहे, पर उन में इहा शइ किथे बि न आहे लिखियलु त स्पीकर उन खे रिजेक्ट नथो करे सघे। हाणे कॉन्स्टिट्यूशन खे ओवर रूल कंदो स्पीकर, इहा ॻाल्हि बि किथे कोन्हे लिखियलु। कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ जेका जजिस उन्हनि पंहिंजे कमेंट्स में बि ॾिनी त
आर्टिकल 5 जेको आहे उनमें बि इहा ॻाल्हि आयल आहे त हर पाकिस्तानी जो फर्ज़ आहे त कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो करे त स्पीकर उन कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो नाहे कयो 95 ते अमल न कंदे ठीक आहे तव्हांजो ठीक आहे तव्हांजो पॉइंट अचो काशिफ निज़ामानी साहब को बि ऑप्शन ज्ञान साहब तव्हां सां रहिजो ज्ञान साहब काशिफ निज़ामानी साहब सॉरी इन स्टार्टिंग में तव्हांखे इंट्रोड्यूस न कराए सघियासीं काशिफ निज़ामानी साहब पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो मेंबर सूबाई असेंबली असांखे जॉइन कयो आहे काशिफ साहब छा था सम्झो इहा जेका सिचुएशन आहे इहो को नओं आइनी बहरान पैदा थी वियो आहे या तव्हां सम्झो था त इहा स्मूथली सॉल्व थी वेंदो जी काशिफ साहब तव्हां छा था सम्झो त हीअ जेका सिचुएशन क्रिएट थी आहे हाणे सुप्रीम कोर्ट जी फ़ैसिले खां पोइ या इहो को आइनी बहरान आहे या इहा सिचुएशन स्मूथली सॉल्व थी वेंदी ऐं इदारा पाण में क्लैश न कंदा मार्च कया त हीउ आइनी बहरान ई रहंदो ऐं वधंदो पियो वञे ओके मूं पहिरियां बर्ज़ कयो त हिन जो हल जेको आहे जल्द में जल्द इलेक्शन आहे हाणे मूंखे ख़बर नथी पवे मूंखे सम्झ बि नथी पवे ऐं कानून जो नंढो शागिर्द आहियां त जेको मसइले हल थियण जे लाइ जेको रस्तो वञे थो उन खां हटी करे हेॾा होॾा असां वञूं पिया पहिरियों ऑप्शन इहो हुयो पहिरियां मतिलबु जेका PTI असेंबली तां इस्तीफ़ा ॾींदी ठीकु आहे सूबाई असेंबली तां बि ॾींदी पंजाब मां KPK मां ऐं मर्कज़ में क़ौमी असेंबली तां बि ॾींदी मां नथो सम्झां त उहे इस्तीफ़ा ॾींदा छो जो पॉलिटिकल प्रोसेस मां ॿाहिरि नथा थियण चाहिनि बिल्कुलु हू पॉलिटिकल का बि पार्टी सियासी पार्टी 85 में पीपल्स पार्टी जेको बाइकाट कयो हुयो उन ते अञा ताईं पशेबान आहे बिल्कुलु प्रोसेस खां ॿाहिरि PTI जेका आहे इस्तीफ़ा न ॾींदी ऐं मैदान ख़ाली कान छॾींदी मूंखे जेको लॻे थो ठीकु आहे ऐं हीउ मसइलो वधंदो वेंदो ॾींहों ॾींहुं सिर्फ़ु क़ौमी असेंबली जो मसइलो कोन्हे तव्हां पंजाब असेंबली ते हलिया वञो पंजाब असेंबली में अजीब तमाशो मीडिया ते असीं ॾिसूं था त MP हिकिड़े होटल खां ॿिए होटल ते बेगुम कयो पिया वञनि मतिलबु उन्हनि खे किथे शिफ्ट कयो पियो वञे पार्लियामेंट जी रिवायतुनि जे अजीब हिकिड़ी तमाशो थी वियो आहे अॼु वज़ीर आज़म साहब इहो चयो बाबा वरी ॿियो तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे ऐं वञा ठीक है फिरदौस साहब आवाज़ आ रही है आपको हमारी जी आ रही है आप फिरदौस साहब एक और अदम एतमाद की रिक्विजिशन अब KP हुकूमत के खिलाफ भी दायर कर दी गई है पंजाब में ऑलरेडी मौजूद है वहाँ पे इलेक्शन हो रहे हैं जो सिचुएशन कौमी असम्बली की है और अब उसके बाद KP में ये सूरत हाल सामने आ गई है स्ट्रेटेजी पाकिस्तान तहरीक इंसाफ की क्या थोड़ा आप डिले चल रहे हैं एड्रेस नहीं कर पा रहे पूरी सिचुएशन को तेज़ी से गेम कभी निकलता है फिर आप संभालते हैं क्या कुछ जी साजिश है अच्छा और इस वक्त ये मामला बहुत संगीन है जी बिल्कुल हम लोगों के ऊपर गद्दारी का मुकदमा अगर हम ये साजिश नहीं साबित कर सकेंगे तो हम पे गद्दारी का मुकदमा बनेगा बिल्कुल और अगर हम साबित कर देंगे तो पाकिस्तान की कुछ बड़े बड़े लीडरों के नाम आएंगे जिन पे गद्दारी का मुकदमा बनेगा बिल्कुल ये इतनी छोटी चीज नहीं है जिसको आप इंतहाई संगीन है बिल्कुल सही कह रहे हैं बिल्कुल सही कह रहे हैं इंतहाई संगीन मैं कह रहा हूं कि हम ये समझते हैं कि इस वक्त जो अपोजिशन के कायदीन हैं वो गद्दार वतन हैं और इसके बारे में बाकायदा एक इंक्वायरी होनी चाहिए और गद्दारों को मुल्क की बागडोर नहीं दी जा सकती वो चाहे कितनी साजिश कर ले अगर हमारा ये फैसला गलत है और हम बेबुनियाद बातें कर रहे हैं और हम सिर्फ आइन के साथ खिलवाड़ कर रहे हैं तो हम पे फिर जो है ये मुकदमा होगा आइन को तोड़ने का बिल्कुल ये इतनी लाइट बात नहीं है ये बहुत बड़ा आइनी बुरहान है इसका फोरम क्या होगा इसको आप समझते हैं इसका फोरम क्या होगा फिरदौस साहब किस जगह पर ये चीज साबित होगी और जिस पर सब लोग राजी भी हो जाएं असल फोरम का भी तो मसला नहीं है उसके साथ ऐसा फोरम कि जिससे तब सब राजी हो जाएं ये इसका फोरम पार्लियामेंट है जुडिशियल कमीशन है इंक्वायरी कमीशन है इससे के पार्लियामेंट की सॉवरेनिटी जो है वो जुडिशरी के कदमों में नहीं डाली जा सकती ये जब तक जुडिशरी जस्टिस नहीं करेगी ये कोई जस्टिस नहीं होता
कि नवाज शरीफ को जाने दिया जाए। और ये कोई जस्टिस नहीं होता कि शहबाज शरीफ 31 दफा जो है पोस्टपोनमेंट ले ले। जरदारी साहब 11 साल तक पोस्टपोनमेंट लेते रहे, किसी एक केस का फैसला ना हो। ये कौन सा अदालती निजाम है इस मुल्क का जिसमें अदल होता हुआ नजर नहीं आ रहा। ये चीजों का भी जवाब देना होगा। बिल्कुल एक पहलू के ऊपर सिर्फ फैसला नहीं दे सकता सुप्रीम कोर्ट। उन्हीं ने स्पीकर के माइंड को रीड के ये रूलिंग के ऊपर तो दे दी, लेकिन स्पीकर ने क्या रैशनल इस्तेमाल किया उसके बारे में कोई बात नहीं कर रहे। ठीक है, स्पीकर बकायदा कह रहा है कि जी मुल्क में साजिश हो रही है और हमने बुनियादी सबूत देखे और नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो है उसने देखे, फिर असेंबली की सिक्योरिटी की नेशनल सिक्योरिटी कमेटी ने देखे। आप इन सब चीजों को रद्दी में डाल देते हैं। क्या ये इदारे पार्लियामेंट के बच्चे हैं? ठीक है, क्या तो इलेक्टेड लोग जो है जुडिशरी के इतने ताबे होंगे? कानून साजी हमारा हक है और जुडिशरी का काम है उस कानून की इंटरप्रिटेशन करना। ठीक है फिरदौस साहब, आपका पॉइंट आ गया। ज्ञान साहब छा था समझो त ही जेको कहिड़ो फोरम हूंदो जंहिं ते तव्हां सेटिस्फाई थींदो त ही जेका साज़िश आहे या वाकई को साज़िश आहे, कहिड़ो फोरम हूंदो? फिरदौस साहब चयो पार्लियामेंट हिकिड़ो फोरम आहे, सुभाणे हुकूमत इहो खणी अचे पार्लियामेंट में ऐं डिबेट शुरू करण जी कोशिशि करे त छा ऑपोजिशन साथ ॾींदी? ॾिसो, पार्लियामेंट जेकॾहिं ही फोरम सम्झंदा हुजनि त पार्लियामानी कार्रवाई खे अॻिते वधाईंदा। मूंखे पाण शर्म तो थिए त नक़वी साहब जहिड़ो माण्हू उहो तो चवे थी अपोजिशन जा लीडर्स गद्दार आहिनि, 200 जेके MNAs आहिनि उहे सभु जा सभु गद्दार आहिनि। उहो फैसलो जेको सुप्रीम कोर्ट नथी करे उहो जुडिशरी ख़राब आहे। फैसलो छा ही बनी गाला में करण था चाहिनि? फैसलो छा हिननि खे उहो क़बूल हूंदो जेको इमरान खान के कबूल हुजे? भुट्टो का फैसला जो हुआ था वो सही मेरे भाई आपको मैंने डिस्टर्ब नहीं किया, मैंने डिस्टर्ब नहीं किया आपको। भुट्टो के लिए आपको तकलीफ नहीं होनी चाहिए, आप इमरान खान को बचा लो। नहीं, आप जो अदालत के बारे में बात कर रहे हैं तो आप लोगों ने भी चार्ज लगाया हुआ है। ये आप लोगों ने भी चार्ज लगाया हुआ है, ये नहीं कहिए अदालत के ऊपर। ज्ञान साहब पंहिंजी ॻाल्हि कंप्लीट कयो। फिरदौस साहब आपका पॉइंट आया है तो मैं ॾिसो न ज्ञान साहब इहा थो जी तव्हां वटां सॼे मुल्क खे तव्हां गद्दार चयो, छाकाणि इमरान खान हाराए पियो। हू पंहिंजे ग़लतियुनि जे करे हाराए पियो, हू पंहिंजे नाहिली जे करे हाराए पियो, हू पंहिंजी नालाइकी जे करे हाराए पियो। मुंहिंजो सवाल उते ई रहिजी वियो, मुंहिंजो सवाल इहो आहे त पार्लियामेंट इहो सवाल अगेन तव्हां सां रिपीट कंदासीं आफ्टर अ शॉर्ट ब्रेक। हिते हिकिड़ो असांखे ब्रेक वठिणो आहे, ब्रेक खां पोइ इहो ई सवाल कंदासीं ज्ञान साहब सां।